नासिम बदीन में एहसास किफ़ालत प्रोग्राम के पैसनि में कटौती जो फैसलो रुकजी न सघियो आहे, जे करे हक़दार औरतूं मायूसी जो शिकार आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था अली मोहम्मद शानी जी रिपोर्ट। बदीन में एहसास किफ़ालत जी 14,000 रुपया किस्त शुरू थींदे मुख़्तलिफ़ खोलियल सेंटरन ते हज़ारी औरतूं पेचण शुरू थी वियो आहिनि, जिते डिवाइस होल्डर मालिकनि पारां औरतनि खे रक़म त ॾिनी पई वञे, पर उते मौजूद औरतनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त डिवाइस होल्डर मालिक सरेआम 500 खां 1,000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। एजेंट माफिया खिलाफ़ ज़िले इंतज़ामिया का बि कार्रवाई करण लाइ तयार न आहे। उन हवाले सां बदीन में कम कंदड़ समाजी सुजाण औरतनि ग़रीब औरतनि लाइ ईंदड़ रक़म मां कटौती कंदड़नि खिलाफ़ मज़म्मत कंदे धरती टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। औरतनि जी एतिरी त तस्दीक थिए थी जो हू उन्हनि खे वॉशरूम जी सहूलियत मिलेगा ऐं हू कतारुनि में जेके आहिनि से वेहनि थियूं। अॼु बि मूं ॿुधो त 4 खां 5 मायूं बेहोश थी वञनि थियूं। अगरि का औरत अहिड़ी आहे जंहिंखे पाण खे प्रेज़ेंट थियणो थो पियो, प्रेग्नेंट आहे, त उनजी डिलीवरी उन प्लेटफॉर्म ते ई थी वञे, त इलाही तमामु घणी आहे उन्हनि जी औरतुनि जी तस्दीक थिए थी। पैसनि जे एवज़ ज़लील थियूं थियनि, ॾाढियूं ख़्वार थियूं थियनि, ख़राब थियूं थियनि, बच्चा छॾीनि, घर छॾीनि, रोडनि ते बीहनि। इहे हिननि खे ॾियणा आहिनि, हरू भरू इमदाद ॾियणी आहे, ग़रीबनि खे संभालणो आहे, त घर वेठे हुननि खे मोकिले ॾींदी इज़त सां, त उहो वधीक पैसा ॾे थी। पर हाणे हू जेके उते मर्द अचनि था न, उहे ई उन्हनि जा जेको सो ॾिसंदा सॼो ॾींहुं, औरतूं बि ॾिसंदियूं सॼो ॾींहुं गर्मी में, काड़े में, नंढड़ा ॿार रुआड़े करे पोइ मजबूरन उन्हनि खे 1,000 रुपया 500 रुपया ॾेई करे पोइ पंहिंजो जेको पैसा खणी थियूं वञनि। करप्शन थिए थी, माना रिश्वतखोर आहिनि जेके उहे खाए नथा, हिननि खे नथा मिलनि। ऐं ॿी ॻाल्हि आहे त इहे माना दर जा जेके सो ठोकरूं खाइनि थियूं, सिफ़ारिशूं कराइनि थियूं ऐं उन्हनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं। आउं त सम्झां थी त इन में थोरो कानून साज़ी कई वञे, को अहिड़ो को लाया अमल तैयार कयो वञे त इन में औरतुनि सां इंसाफ़। कैमरामैन गुलाम सन चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।